जी नाज़रीन, हमारे सी रहियो ख़बरचार टीवी ऐं ख़बर शामिल कंदासीं कंडियारो मां वकास अहमद चैनल जी। त कंडियारो में थैलेसीमिया मर्ज़ में मुब्तला ॿारनि जी सहायता लाइ हिकु ॾींहं वारी मेगा रतअतीअ जी कैंप लॻाई वई आहे। कैंप समाजी वर्कर ऐं सहाफ़ी अब्दुल रज़ाक गांगरो ॿियनि जे ताउन सां थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी नवाबशाह पारां प्राइमरी स्कूल कुर्बान अली टावरी स्कूल में लॻाई वई। मां मशहूरु आहियां मीडिया जी टीम जो जंहिंमें असांखे हिन इवेंट जी कवरेज कई ऐं हुन सां गॾु मां पंहिंजी सॼी टीम ऐं आयल महिमान ख़ासि तौर ते डोनर ऐं मुंहिंजी टीम उन्हनि जी महिरबानी जिन सां सहकार कयो कैंप खे लॻायो चार चंड लॻायो। हुन सां गॾोगॾु मां मीडिया जी वसीले सां इहो मेगा में अहिड़ा इदारा ख़ासि तौर ते थैलेसीमिया वेलफेयर सोसाइटी नवाबशाह जहिड़ा इदारा जिते बि कैंप आहिनि नौजवान खे घुरिजे। शहर में थैलेसीमिया जे मासूम ॿारनि जे लाइ 1 रोज़ा रत जी अते जी कैंप लॻाई वई आहे ऐं हीअ असांजी कैंप हर साल हिते लॻंदी आहे कंडियारो शहर में, जंहिंजा इंतज़ाम साईं अब्दुल रज़ाक गांगुरो साहिबु ऐं उनजी पूरी टीम संभालींदी आहे। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में तक़रीबन 2500 खां मथे ॿार रजिस्टर्ड थी चुका आहिनि ऐं उन्हनि मां हर रोज़ जेके ॿार असां वटि अचनि था तक़रीबन 150 खां पोणा 200 ॿार अचनि था जिन खे फ्री में ब्लड, फ्री में दवाऊं, खाधो पीतो ऐं उन सां गॾोगॾु जेकियूं बि उनजी लेबोरेटरी टेस्टियूं थियनि थियूं उन्हनि खे उते फ्री ऑफ कॉस्ट फराहम कयूं थी वञनि। ऐं असांजी उन्हनि मासूमनि जे लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में पार्टीअ में अतियो वरितो वियो। कैंप में पाकिस्तान पीपुल्स पार्टी तालका सदर सैयद मुर्तज़ा शाह, तालका नायब सदर वज़ीर हुसैन कलेरी, समाजी अॻवान डॉक्टर माजिद सहतो, जावेद मंगरियो, आदम चन्नर ऐं ॿियनि कैंप जो दौरो कयो। उन मौक़े ते नवाबशाह थैलेसीमिया सेंटर नवाबशाह जे मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासि केली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नवाबशाह में 2500 खां वधीक ॿार रजिस्टर्ड आहिनि जेके धारियो रत लॻाइण सबबि जीअंदा आहिनि, जिन लाइ सरकारी तौरु ख़ानगी इदारनि ऐं समाजी वर्करनि जे ताउन सां कैंपूं हणी रत जमा कंदा आहियूं। सेंटर में रजिस्टर्ड ॿारनि खे रत ऐं दवाउनि समेत सहूलियतूं मुफ़्त मुहैया कयूं वेंदियूं आहिनि। हिन मीडिया ज़रिए नौजवाननि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त थैलेसीमिया जहिड़े मर्ज़ में मुब्तला ॿारनि जी जीआईपी लाइ क़ाइमु कैंपुनि में रत अतियो ॾेई ॿारनि जी ज़िंदगी बचाइण में किरदारु अदा कनि। कैंप में रियाज़ अब्बासी, एडी गांगरो, अब्दुल वहीद चन्ना, उबैदुल्लाह गांगरो ऐं ॿियनि पारां इंतज़ाम संभालिया विया।